नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में आलमाबाद वाया खिपरो रोड सालन खां न थियण खिलाफ़ अॼु मेन चौक खिपरो ते पीर बख्श राजड़, जान मोहम्मद राजड़, मोहम्मद उस्मान कुंभार, इनायतुल्ला दर्स, महबूब राजड़, दो राजड़ की अगवानी में सवे माण्हुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी आलमाबाद खां एहतजाजी रैली कढी शेर चौक खिपरो ते एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि सालन खां रोड न थियण ते रोड्स खाते खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। इन मौके ते मोहम्मद उस्मान कुंभार, पीर बख्श राजड़ ऐं ॿिनि चयो है त 25 सालन खां आलमाबाद खां खिपरो रोड तमाम घणो टुटल हुजण सबबि ॻोठाणा सख़्त मुश्किलातनि में गुज़ारनि था। मरीज़नि खे शहरनि ॾांहुं आणण में सख़्त तकलीफ़ थिए थी, पर हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि समेत को आला अमलदार ध्यानु नथो ॾे। हिन करे असां एहतजाज करण ते मजबूर थिया आहियूं। हिननि हुकूमत खे चिता ॾींदे चयो त कुझु महीननि में आलमाबाद खां खिपरो रोड मंज़ूर करे ठारायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। रोड आलमाबाद खां खिपरो ताईं 30 किलोमीटर जो रोड है, यो गुज़िरियल 20 साल का वठी बगल टुटो पियो है, खॾा पइजी विया आहिनि, देवियूं वधी वियूं आहिनि, बेलदारनि जो हथी कोन थो अचे, अञा ताईं कोन ठहियो आहे। असीं रड़ियूं करे थका आहियूं, हाणे असीं रोडनि ते निकिता आहियूं, एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। वसवान खां मुतालबो आहे त रोड ठाराए ॾिनो। थर जा मारू अछे थर जा माण्हू अॼु रोडनि ते मजबूर थी निकिरी आया आहिनि। असांखे जेको रस्तो ॾिनो वियो उन मंझि अॼु ताईं कंहिं अची इहो कोन पुछियो आहे त उहो रस्तो असां ॾिनो हो ठहियलु आहे या न ठहियलु आहे। अच्छा, उन खां पोइ देवियूं आहिनि, उन्हनि जा कंडा, उन खां पोइ खॾा, पोइ ग़रीब माण्हू वीचारा थर जा जेके अचनि ॿार खणियो रत में डिलीवरियूं थियो वञनि, ग़रीब माण्हू जा मरीज़ मरियो वञनि। कल्ह हिकिड़ी ग़रीब माण्हू तव्हां ॿार ॼमण लाइ खणी आयो, रस्ते में ॿार ॼमी वियो, मारी मरण पई आहे। असांजा जेके मरीज़ अचनि उहे रस्ते में सकरात में हुजनि, अस्पताल पुॼंदे मरियो वञनि। असीं गॾनि ते लाश खणी पुॼाइण वारा आहियूं, पर असीं घोड़नि गाॾियुनि ते बि खणी पुॼण वारा आहियूं, ऊठनि ते। पर ख़ुदारा हीअ असां सां हीअ असांजे रस्ते सां छो असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। ऐं सभिनी क़ौमी असेंबली अंदरि वेठल मेंबरनि ऐं सूबाई असेंबली जे मेंबरनि ऐं सेनेट जे मेंबरनि खे चवां थो त असांजे अछे थर जी ख़बर वठो। हीअ बि हिकिड़ो अछो थर आहे, मारू माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, हेॾां बि को धनियापो करियो। असां तव्हांखे सभिनी खे वोट ॾिना। आलमाबाद ऐं मुरादी रोड जेको आहे सो 25 सालनि खां वठी महरूम जेको आहे उन जो खॾा ऐं देवियूं उन में वधी वियूं आहिनि ऐं उन असांजा नंढड़ा मासूम ॿार स्कूल जा जेके आहिनि उहे वीचारा परेशान आहिनि ऐं गाॾियूं असांजूं तबाह थी वियूं आहिनि। ऐं इन जाइ ते OGDCP जा ऐं गैस तेल जा जेके गाॾियूं मटिनि थियूं उन्हनि गाॾियुनि जा बि असां हाल ॾिसूं पिया। ऐं असांजो हिते ख़ुदारा MNA MP खे गुज़ारिश आहे त इहो ठारायो वञे। हीअ एहतिजाज जो मक़सदु आलमाबाद खां खिपरो टुटल रोड जे लाइ असां अपील कयूं वज़ीर प्राइम मिनिस्टर पाकिस्तान, वज़ीर सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी ऐं वज़ीर आला सिंध काइम अली शाह मुराद अली शाह के पुरज़ोर अपील था करूं असांजो मुतालबो जायज़ मुतालबो मञो वञे, असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।